खुदा फरमाइन था अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजी ज़ात महबूब जी ज़ात के महबूब जे चेहरे के पंजे जमालात पंजे कमालात पंजे अनवारात तो तजल्लियात जो मर्ग वारे मरकज बनायो आ अने महबूब जी ज़ात मुस्तफा जी ज़ात अल्लाह जे जमाल जो मजहर आईनो आगे जेको चेहरे मुस्तफा में दिसंदो दरअसल उनके खुदा जी कमालात जमालात जी हकीकत खबर पवे तने सुने भिटाई रहमतुल्लाह अलैह मसनवी जी पैरवी कंदी या गाल समझाई फरमाए थो ते कुमते सीतन ही जे मजाज़्याणियों मोह में की न सुना तो सुपुरी निहारे नीलन पिनी से पसंद बई जनी बूटियों ए जाहिर बिन इंसान इन ज़ाहिरी मथे वारी अखिन सा इन दिलबर जो दीदार न थी सगंदो इन ज़ाहिरी अख सा अबू जहल अबू लहब उतबा शेबा लिठो हो ओहे महबूब जी मारफत के न समझी सकिया पर जिन बातिनी निगाह सा दिठो त को अबू बकर सिद्दीक बणजी वियो को उमर फारूक बणजी वियो को उस्मान गनी बणजी वियो त को हैदर करार बणजी वियो अख ओहाई धार जेका प्रिय के पसी सके फरमाए तो अखियों से धार जैसा पसी प्रिय के बेड़ा की मनहार घणूरी सारा सुपुरी पर जिथे अवा रखियों उते आहीन अखियों अब्दुल लतीफ चे मागुन मटाइन जे बेदरवाजाइन तकड़ी कागन खेलिया मुझे महबूब के ज़ाहिरी जमाल मुस्तफा करीम जे ज़ाहिरत महबूब के न भेट अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजे हबीब के जेके कमालात खूबियों अता फरमायो आहिन उन्हनि जो इदराक अर अहरे गैरे के नथो थी सके उनजी मारिफत पहचान उनके मिलंदी जंहिंजे दिल में अल्लाह ईमान जो नूर जोहर रखंदो आहे बस ही अजायो मानो हिय था चवन मानो हुआ था चवन फलाणे हिय चयो बाबा मुल्ला को मथा त कोन लथो आ उनखे नथी समझ में अचे त उनखे उनजे हालत छड़ी दियो ही इश्क वारन जो ईमान वारन जो मामलो आ आरिफ चवन था मुस्तफा जी मारिफत जो नालो ही हकीकत मारिफत खुदावंदी आहे उन रब्बे करीम कुरान करीम में जा बजा पंजे महबूब जा महासिन बयान 44 मकाम अहड़ा है कुरान करीम में जिनमें अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजे महबूब जी वजूद जा कसम खया आहिन महबूब निहारे त खुदा महबूब जी निगाह जो कसम खणे मुस्तफा जमीन ते हले त महबूब जी चाल जो कसम खणे हबीब टेक लगाए वेहन त महबूब जी टेक जो कसम खणे महबूब लिबास पाए त महबूब जी लिबास जो कसम खणे मुस्तफा जी पेशानी जो रुखसार जो माज़ागल बसर जी निगाहुन जो महबूब जी शफतैन चपन जो महबूब जी सनाया उलिया जो महबूब जी पाक चेहरे जे वार वार जो खुदा कसम खयो आ वो जंहिंजे वजूद जा रब 44 कसम खणे उन मुस्तफा जे वजूद जी तजल्लियात ऐं बरकात केतिरे कदर बुलंद ऐं बाला हूंदी इनखे आम कसवटी ते परखणी बेवकूफी आहे कुरान करीम में अल्लाह जी ज़ाते बाबरकात पेरी पेरी फरमायो युमिनून बिल गैब बाबा ईमान आणो त ॾिठो आहे ॾिसण जी ताकत हर कंहिंखे कान्हे जंहिं रब्बे करीम वहदानियत जा ऐलान अव्वल खां कराया उन रब खे न आदम ॾिसी सघियो न आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं को नबी न ॾिसी सघियो हर नबी इहा अची ॻाल्हि कई त रब करीम हिकु